मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अव्हां जो मेज़बान जाफ़र मेमून। सामिन अॼु ॾींहुं असां अव्हां खे इहो ॿुधाईंदा रहियासीं त सिंध जो क़ौमी तहरीक जो हिकु बरजुस्तो नौजवान सागर हनीफ बुर्जी दिलि जे दौरे पवण सबबि हिन दुनिया मां वफ़ात करे वियो आहे। सागर जो सिंध सां ऐं सिंध जी जेका हलचल आहे, स्कूल ऑफ थॉट जेको सन मां रोशनासी ॾिए थो, उन सां ई लाॻापियलु रहियो ऐं जीअं सिंध हलचल में वॾे अरसे खां हुन जदोजहद पे कई। जीअं सिंध क़ौमी महाज़ में आख़िरी वक़्त ताईं संदसि तालुक रहियो। हिन हवाले सां काफ़ी राया दोस्तनि जा असां अव्हां ते पहुचाईंदा रहिया आहियूं। हिन महिल असां सां गॾु आहिनि साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहिबु। साईं तव्हांखे ॾुख जी हिननि घड़ियुनि में बि वेलकम चऊं था, छाकाणि त हीउ हिकिड़ो कज़ियो थियो आहे सिंधी क़ौम जो हिकिड़ो नौजवान भरजलो जेको बरजुस्ते अंदाज़ सां क़ौमी तहरीक में कमु कंदो हुयो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा शेर, हुन जा जेके केॾारा आहिनि उहे बि हू स्टेजुनि तां पढ़ंदो रहियो ऐं बाक़ाइदा तशरीह बि कंदो हो हुननि जी। अवां छा सम्झो था त सागर हनीफ बुर्जीअ जे वफ़ात खां पोइ सिंध जी क़ौमी सियासत जे हवाले सां केतिरो नुक़सानु थियो हूंदो ऐं तव्हां कीअं ॾिसो था सागर हनीफ जी जदोजहद खे? जी साईं। जाफ़र साईं, सागर हिकिड़ो तमामु मेच्योर ऐं प्यारो दोस्त हो। पहिरियों त हुनजी अचानक वफ़ात ते शदीद सदमो थियो आहे, ॾुख पहुतो। रात जो ॻाल्हि 3 या 4 पिया थियनि, कंहिं दोस्त फेसबुक ते मैसेज कयो त सागर जे हवाले सां ख़बरूं हलनि थियूं त वफ़ात करे वियो आहे दिलि जे दौरे पवण सां। पोइ मूं हुन दोस्त खे अर्ज़ु कयो त इहा तस्दीक करे ख़बर ॿुधायो। 10-15 मिंटनि में तस्दीक करे ॿुधायो इहा ख़बर बिल्कुलु सची आहे। सागर ॿुधायो ऐं पूरी त इंतिहाई हिकिड़ी अफ़सोस जी घड़ी आहे सिंध जे लाइ, ॾुख जी घड़ी आहे। हिकिड़ा बहितरीन दोस्त, प्यारा दोस्त ऐं सुठा कारकुन सिंध जा, जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी तारीख़ खे ॾिनी। बशीर खान सां बि गॾु रहियो, शनान खान सां बि हुनजे कैबिनेट में गॾु हुयो, मरकज़ी बाडीअ में। हिन इलेक्शन्स में ख़बर न आहे छो हारायो, गुज़िरियल अरसे में शनान खान सां गॾु हो। इन माण्हुनि पंहिंजी ज़िंदगी क़ौमी तहरीक लाइ वक़ुफ़ कई। इन क़ौमी तहरीक खे ढुकिया सॼी सिंध में जीअं सिंध त्याग में इस्लाम क़ौमी तहरीक त्याग में इस्लाम लाइ
इंतहाई जेका ॾुख जी ॻाल्हि आहे जाफ़र साईं जेका इंतहाई शदीद उहा 1969 जी पैदाइश आहे सागर हनीफ़ जी 1969 जी ऐं 1969 असांजी 1955 जी पैदाइश आहे असां हिन महिल 62 63 ते था वञूं ऐं सागर ॿार आहे हुन लिहाज़ खां असांजे 1969 70 ॿार आहिनि असांजे साम्हूं जा आहिनि हुन हिसाब सां ॾिसी 40 साल बि उमिरि न थी बीहे सागर 38 39 साल मुश्किल सां निकिरी ऐं दिलि जो दौरो या मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसी करे ॾिसी त डॉक्टर रिकमेंड कंदा आहिनि आफ्टर 40 तव्हां जेका आहे सो अहिड़ियूं दवाऊं खाओ जेके खून खे सिधो रखनि या शुगर जे हिसाब सां डाइट खे कंट्रोल में रखो शुगर या ब्लड प्रेशर या अहिड़े क़िस्म जी बीमारियुनि खे 40 सालनि खां पोइ जेका आहे सो डॉक्टर मेंटेन करण लाइ मशवरो ॾींदा आहिनि अहिड़ियूं गोलियूं ॾींदा आहिनि जिन सां तव्हांजी जेका प्रेशर लेवल मेंटेन रहे 40 सालनि ताईं इहे बीमारियूं थींदियूं न आहिनि सम्झ में नथो अचे त सागर खे एॾो शदीद दौरो कीअं पियो अचे अहिड़े ॿार खे 39 सालनि जी दिलि जी तकलीफ़ बि न हुई असां सां गॾु रहियो मिलंदो बि हो बशीर खान सां बि गॾिजींदो हो हाणे ताज़ो कटशा ते जेका करण में मूंखे घुरायो हुते बि सागर मौजूदु हो हुते बि अॻो बिल्कुलु हेल्दी हो कॾहिं का कंप्लेंट न हुई जेके अचानक माण्हू मरनि था बशीर खान बि हुन खे बि का कंप्लेंट सागर सां गॾु वेठियासीं उथासीं कॾहिं ब्लड प्रेशर जी शुगर जी हार्ट न को न थी कॾहिं कंप्लेंट थी न कॾहिं सागर मुर्गीअ जी कंप्लेंट थी ख़बर न आहे हिननि माण्हुनि खे ओचितो छा थियो अचानक दिलि जो दौरो थियो अचानक मरी विया वाकई दिलि जा दौरा था पवनि या त ॿी बलागी थी वञे का ख़बर न पए संसार जेका इहो बशर आहे किन खे खणी था वञनि डॉक्टर से लॻी किन खे गुम था करे छॾनि किन खे मारे था छॾनि किन जा लाश खुटी था करे वञनि किन खे जेकॾहिं ईअं नथा कनि त उहे अचानक मरी था वञनि वेठे वेठे जेका न्यूज़ फलाणो जेका दिलि जे दौरे से अलाए छा थो थिए सिंध में काई ख़बर आहे सिंध जे हवाले सां असांखे पइजी न थी सघी त सिंध में ही छा थी रहियो आहे हिन जो सॼो कंट्रीब्यूशन हो मैच्योर दोस्त हो ऐं जेकॾहिं सनान खान सां गॾु रहे हा क़ौमी तहरीक में त यकीनन जीअं सिंध खे मैच्योर रुखनि ते हलाइण जी कोशिशि करे हा त पहिरियों त ईअं थियो त हिन दोस्त खे इलेक्शन में हारायो वियो माइनस कयो वियो मरकज़ी पार्टीअ मां ऐं हुन खां पोइ जॾहिं इहे इम्कानात ईंदड़ इलेक्शन में मुमकिन आहे मैच्योर दोस्त वरी मोटी अचनि ऐं कारकुन जेका पंहिंजनि फैसलनि ते नज़रसानी करे सागर जहिड़ा माण्हू जेका दिलि जो दौरो पवण छा वक़्त वधंदा मुआ था वञनि छा थी रहियो आहे सिंध जी सियासत में क़ौमी तारीख़ जे सियासत में छा थी रहियो आहे मैच्योर माण्हुनि खे छो नथो बर्दाश्त कयो वञे ख़ासि तौर ते अहिड़ा माण्हू जेके सियासत में एक्टिव आहिनि जिते सियासत में मोटी अचण खां पोइ के मैच्योर फ़ैसिला करे सघनि था तारीख़ खे मुतहद करे सघनि था अवाम जे अंदरि लही सघनि था अहिड़ा माण्हू टारगेट छो था थियनि इहे शयूं जेका हिन महिल काफ़ी घणा शॉकिंग आहिनि पंहिंजी जाइ ते शॉकिंग त आहिनि इंतहाई हुन सां वेझड़ाई बि रही ॾाढो एतिराम बि कंदो हो वीचारो ॾाढो मोहबत करण वारो माण्हू हो तमामु घणी मोहबत कंदो मूंखे जिते बि ॾिसंदो हो डुकीअ जे भाॻुर पाए मिलंदो शॉकिंग त आहे ई आहे पर क़ौमी तहरीक जे हवाले सां मैच्योर माण्हू जेकॾहिं मुसलसल खुटंदा वेंदा ऐं क़ौमी तहरीक में मैच्योर माण्हुनि जो काल थींदो वेंदो त हुनखे मुतहद करण ऐं अवाम में लाहिण अञा वधीक जेका आहे क़ौमी तहरीक नुक़सान में रहंदी इहे सभु शयूं आहिनि
पर मजमूई तौर सागर जो मौत हिन पोज़ीशन में जॾहिं संजीदा सीनियर ऐं मैच्योर माण्हुनि जी ज़रूरत आहे क़ौमी तरीक़े हिन पोज़ीशन में इंतिहाई ॾुखंदड़ बि आहे ऐं क़ौमी तरीक़े लाइ को सुठो सवाण बि न आहे। पर असीं हाणे हिन पोज़ीशन में सिर्फ़ु इहा ई उनखे रखी सघूं था कि जेके मैच्योर माण्हू बचा आहिनि या जेके क़ौमी तरीक़े लाइ संजीदगीअ सां कुझु करण जी पोज़ीशन रखनि था या जिन खे सीनियर आहिनि सियासी तजुर्बो आहे जेके बशीर खान रारी सां गॾु रहिया आहिनि सियासत हाणे अॻिते उन्हनि माण्हुनि जो ख़ैरु थिए छो जो सिंध जी सूरत हाल ॾाढी ख़ासि तौर ते सिंध जी क़ौमी तरीक़े हिन ॾाढी ॾुखी सूरत हाल मां गुज़री रही आहे ऐं उहा सूरत हाल मजमूई तौर सिंध लाइ ॾाढी इंतिहाई ॾुखिया ॾींहं चई सघजनि था तव्हांजी महिरबानी जाफ़र साईं। सामीन ही ॿुधो त साईं दिलशाद भुट्टे साहब जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे तमामु अहम ॻाल्हियूं कयूं आहिनि त सिंध जी क़ौमी तहरीक खे अहिड़नि मैच्योर कारकुननि जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे ऐं ठीकु उन वक़्तु जॾहिं सिंधी क़ौम जे लाइ तमामु घणी तकलीफ़ जा ॾींहं गुज़रनि पिया उन वक़्तु हिन क़िस्म जा जेके नौजवान ऐं बरजुस्ता क़ौमी कारकुन सिंधी माण्हुनि खां सिंधी क़ौम खां जुदा थींदा पिया वञनि तॾहिं सम्झूं था त इहे ॾुखोईंदड़ घड़ियूं आहिनि ऐं इहे वधंदियूं पियूं वञनि बल्कि उन्हनि में का कमी कोताही नथी अचे। जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन